दड़ो में होलानी बरादरी जो रूपामाड़ी चौक ते अमीर बख्श होलानी के कत्ल खिलाफ धरणो। हैदराबाद ऐं ठठो मेन रोड बंद, ट्रैफिक मुअतल। तफ़सीलन मूजिब दड़े वेझो बेले थाणे जी अधु शाह नसर दरगाह वटि 3 ॾींहं अॻु बच्चू शोरो ऐं संदसि भाउ मीर हसन शोरो पुलिस वारो गॾिजी असांजे नौजवान भाउ 18 सालनि जो अमीर बख्श खे घुराए हथ सां राति जो क़त्ल कयो आहे, जंहिंखे एसएचओ बेलो ऐं मीर हसन शोरो फुर जो रंग ॾेई रहिया आहिनि। बच्चू शोरो ऐं संदसि भाउ पुलिस वारो मीर हसन ज़मीन जे तकरार तां क़त्ल कयो वियो आहे, जॾहिं त अमीर बख्श जे ख़िलाफ़ सिजावल ज़िले जे कंहिं थाणे ते न FIR दाख़िल थियल आहे ऐं न ई कंहिं ॾोही वारदातुनि में मुलविस आहे। एसएचओ बेलो मीर हसन पुलिस वारो ऐं बच्चू शोरो खे गिरफ़्तार करे साफ़ शफ़ाफ़ जांच कई वञे। असां SSP सिजावल, DIG हैदराबाद ऐं IG सिंध खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं असां सां इंसाफ़ न थियो त SSP ऑफिस सिजावल अॻियां धरणो हणंदासीं।